पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर सां गॾु मॉडल टाउन में वट्टू हाउस पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर मरहूम मियां मंज़ूर वट्टू जे लाॾाणे ते वारसनि सां ताज़ियत कई। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मरहूम मियां मंज़ूर वट्टू जी घरवारी परवीन बेगम सां अफ़सोस जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी संदसि पुटनि मौज़म जहांज़ेब वट्टू, मियां खुरम जहांगीर वट्टू ऐं मियां ज़ीशान मंज़ूर वट्टू सां ॾुखु वंडियो। बिलावल भुट्टो ज़रदारी मरहूम अॻूणे स्पीकर पंजाब असेंबली मियां मंज़ूर वट्टू जी नियाणियुनि रूबीना शाहीन जहां आरा वट्टू सां बि ताज़ियत कई आहे। पीपी चेयरमैन मंज़ूर वट्टू जी नियाणियुनि आमना सुरी, तबाना शहज़ाद अली ऐं आयशा मंज़ूर वट्टू सां पिणु ताज़ियत कई। चेयरमैन मरहूम मियां मंज़ूर वट्टू जी बुलंद दर्जात लाइ फातिहा ख़्वानी कई ऐं सोगवार ख़ानदान जे लाइ सब्र ऐं दुआ घुरी। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पंजाब जे सेक्रेटरी इतलात शहज़ाद सईद चीमा ऐं पीपल्स पार्टी लाहौर जे सदर फैसल मीर पिणु सोगवारनि सां ताज़ियत कई। अपडेट्स मालूम कयूं था। सदाम मुस्लिम लाइन ते मौजूदु आहे। सदाम अपडेट कजो। बिल्कुल साइमा बिलावल भुट्टो ज़रदारी गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर सां गॾु मॉडल टाउन में वट्टो हाउस पहुता आहिनि, जिथे हिन पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर मरहूम मियां मंज़ूर वट्टो जे लाॾाणे ते संदसि वारसनि सां ताज़ियत कई आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ मरहूम मियां मंज़ूर वट्टो जी घरवारी परवीन बेगम सां अफ़सोस इज़हार कयो, जॾहिं त संदसि पुटनि मौज़म जहांज़ेब वट्टू, मियां खुरम जहांगीर वट्टू ऐं मियां ज़ीशान मंज़ूर वट्टू सां पिणु ॾुखु वंडियो। इन मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी मरहूम अॻूणे स्पीकर पंजाब असेंबली मियां मंज़ूर वट्टे जी नियाणियुनि रूबीना शाहीन वट्टू, जहां आरा वट्टू, आमना कसूरी ऐं इन्हनि सां जेको आहे सो ताज़ियत पिणु कई आहे। चेयरमैन पीपल्स पार्टी मरहूम मियां मंज़ूर वट्टे जी बुलंद दर्जात लाइ फातिहा ख़्वानी कई ऐं सोगवार ख़ानदान लाइ सब्र जमील जी दुआ पिणु घुरी। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी विच पंजाब जी सेक्रेटरी इतलात शहज़ाद सैयद चीमा ऐं पीपल्स पार्टी लाहौर जे सदर फैसल मुनीर पिणु मौजूदु हुआ। उन्हनि बि सोगवारनि सां ताज़ियत कई। जी सदाम, वॾी महिरबानी तफ़सील आहे।